एक गरीब माण्हू ऐं अकल जो इम्तिहान। हिकु सबक़ आमोज़ कहाणी है। आख़िर ताईं ॿुधिजो, तव्हांखे मज़ो ईंदो। अचो पोइ शुरू कयूं। अस्सलामु अलैकुम दोस्तों। दुनिया में हर माण्हू अमीर त न हूंदो, पर हर गरीब माण्हू बेअक़लो बि न हूंदो। कॾहिं कॾहिं अकल सभ खां वॾी दौलत बणिजी वेंदो आहे। अॼु जी कहाणी हिकु अहिड़े ग़रीब माण्हू जी आहे जंहिं पंहिंजी अकल सां वॾनि खे हैरान करे छॾियो। हिकु ॻोठ में हिकु ग़रीब माण्हू रहंदो हो। मज़दूरी कंदो हो, सादो कपिड़ो पाईंदो हो, पर ॾाढो समझदार हो। माण्हू खेसि ग़रीब सम्झंदा हुआ, पर हू पाण खे कमज़ोर कॾहिं बि न सम्झंदो हो। हिकु ॾींहुं शहर जे हाकिम ऐलान करायो त जेको माण्हू मूंखे हिकु अहिड़ो कमु करे ॾेखारे जंहिं में अकल बि हुजे ऐं हिसाब, उनखे इनाम ॾिनो वेंदो। सभु अमीर पढ़ियल लिखियल माण्हू उते पहुची विया, पर को बि शर्त पूरो न करे सघियो। आख़िरकार ग़रीब माण्हू बि दरबार में पहुतो। हाकिम हैरानी सां चयो, तूं ग़रीब आहीं, तूं हिते छो आयो आहीं? ग़रीब माण्हू सकून सां हिकु वॾो साह भरींदे चयसि, अकल ग़रीब या अमीर नथो ॾिसे। ग़रीब माण्हू चयसि त मूं वटि हिकु थांव आहे जंहिं में 10 लीटर पाणी ईंदो आहे, ऐं ॿियो थांव आहे जंहिं में 7 लीटर पाणी ईंदो आहे। मूंखे बग़ैर का माप इस्तेमालु करण जे बिल्कुलु 5 लीटर पाणी घुरिजे। सभु माण्हू हैरान थी विया। ग़रीब माण्हू क़दम ब क़दम कयो, 7 लीटर वारो थांव भरियो, उन मां 10 लीटर वारे थांव में विधो। ॿीहर 7 लीटर वारो थांव भरियो ऐं ॿीहर 10 लीटर वारो थांव भरिजी वियो। 7 लीटर वारे थांव में बिल्कुलु 5 लीटर बचिया। सॼी दरबार ख़ामोश थी वई। हाकिम, तो साबित करे छॾियो त अकल किताबनि खां ॿाहिरि बि हूंदो आहे। हाकिम ग़रीब खे सोन जा सिक्का ऐं इज़त ॾिनी, पर ग़रीब माण्हू चयो, इनाम खां वधीक अकल जी इज़त अहम आहे। हीअ कहाणी असांखे सेखारे थी त ग़रीब कमज़ोर न हूंदो। ग़रीबी का बि कमज़ोरी न आहे, अकल वॾी दौलत आहे ऐं सम्झ सां हर मसइलो हल थी सघे थो। जेकॾहिं अव्हांखे अहिड़ियूं ज़हीन ऐं सबक़ आमोज़ कहाणियूं पसंदि आहिनि त वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं कमेंट में ॿुधायो त ईंदड़ कहाणी कहिड़ी हुजे। अल्लाह हाफ़िज़।